नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई ऐं इलाइक़े में रांदियुनि खे फ़रोग़ ॾियारण लाइ इलाइक़े जी मशहूरु शख़्सियत जेवी अॻुवान अवामी लीडर नौजवान सियासतदान मीर शाहज़िन ख़ान बजराणी पारां स्टार 11 क़रमपुर जे कप्तान हसन रज़ा नसीराणी समेत स्टार 11 क़रमपुर जे क्रिकेट टीम जे खिलाड़ियुनि खे किटियूं ठाराहे ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते स्टार 11 क़रमपुर जे कप्तान हसन रज़ा नसीराणी चयो त मीर शाहज़िन ख़ान बजराणी किटियूं ठाराहे असांखे गिफ़्ट करे असांजी हौसला अफ़ज़ाई कई आहे। आउं हसन रज़ा नसीराणी ऐं मुंहिंजी क्रिकेट टीम स्टार 11 क़रमपुर जे अॻुवान मीर शाहज़िन ख़ान बजराणी जो तहे दिलि सां शुक्रियो अदा कयूं था।